ज़ुल्मनि जो शिकार औरतुनि ऐं ॿारनि खे मुफ़्त क़ानूनी मदद ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ वुमेन प्रोटेक्शन सेल सॼी सिंध में त मौजूदु आहिनि, पर अक्सर मुतासिर उन्हनि खां अणॼाण बणियल आहिनि। उन हवाले सां हैदराबाद मां पेश आहे इरफान बुगियो जी रिपोर्ट। वुमेन प्रोटेक्शन सेल्स सॼी सिंध जे हर ज़िले में मौजूदु आहिनि, जिन जो बुनियादु 2017 में रखियो वियो ऐं गुज़िरियल 5 सालनि दौरान सॼी सिंध जे सेल्स में 13,126 शिकायतूं पहुतियूं, जिन मां 12,875 शिकायतूं हल कयूं वयूं। मज़लूम औरतुनि खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ रज़ाकाराने तौरु कमु कंदड़ मारवी अहवान ॿुधाए थी त वुमेन प्रोटेक्शन सेल्स में अक्सर शिकायतूं घरेलू तशद्दुद, ज़ोरी शादियूं कराइण ऐं जिन्सी हरासमेंट बाबति अचनि थियूं, जिन लाइ FIA समेत ॿियनि इदारनि खां मदद वठी मुतासिरनि जी मदद कई वञे थी। अच्छा, केसिस जी जेकी नौइयत आहे उहो घणो करे घरेलू तशद्दुद, अक्सर इहे बि केसिस ईंदा आहिनि कि मासियूं जेके कमु कंदियूं आहिनि घरनि जे अंदरि उहे बि वाक़िया खणी ईंदियूं आहिनि कि मूंखे असांजी मालकिन मारियो आहे या सेक्सुअल हैरेसमेंट जो असांखे निशानो ठाहिण जी कोशिशि कई आहे। कम जूं जॻहियूं हूंदियूं आहिनि, वर्क प्लेस हैरेसमेंट, डिफरेंट स्कूल्स, बैंक, ऑफिसिस, उतां बि कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि, ख़वातीन असां वटि ईंदियूं आहिनि। उन में असां ओम्बड्समैन जो ऑफिस खे बि इन्वॉल्व कंदा आहियूं। इन खे मां थोरो क्रिटिकल सिचुएशन बि चवंदमि जेकी ईंदी आहे उहा साइबर हैरेसमेंट हूंदी आहे, त उन में असां FIA जी बि मदद वठंदा आहियूं। असां वटि त उहे केसिस बि आया आहिनि कि न्याणी पैदा थी आहे ऐं तलाक ॾेई वई वञे आहे। औरतुनि ऐं ॿारनि सां पेश ईंदड़ अक्सर वाक़िया थाणा कल्चर सबबि रिपोर्ट नथा थियनि, जंहिं करे हीउ सेल मुतासिरनि खे बहितर माहौल फ़राहम करे संदनि मसइला हल करण में मदद फ़राहम करे थो। सेल्स हिकिड़ो ब्रिज जो कमु कंदा आहिनि पुलिस जे ऐं आवाम जे विच में, ऐं हिन में जेकी सिविल सोसाइटी जी इन्वॉल्वमेंट आहे उहा ट्रेनिंग्स जे हवाले सां, मॉनिटरिंग जे हवाले सां, फैसिलिटेशन जे हवाले सां हिकिड़ी गाइडेंस ॾिए थी पुलिस खे, ऐं असां हिते इंश्योर था कयूं कि मूवमेंट फ्रेंडली माहौल हुजे। त सेल जूं जेकियूं बि इंचार्जिस आहिनि उन्हनि जी आइडियली ट्रेनिंग्स कयूं वयूं आहिनि। ही सेल मुतासिरनि खे कानून बाबति ॼाण ॾेई संदनि मदद फ़राहम करे थो, त उते ई पुलिस जे रवैये खां तंग मुतासिरनि खे ट्रेंड स्टाफ वसीले बहितर माहौल में संदनि रहनुमाई पिणु करे थो। औरत अहलकारूं घणो त उन्हनि जो ई कमु आहे वुमेन प्रोटेक्शन सेल्स में, त उहे घटि ई इन्वॉल्व हूंदियूं आहिनि इन ख़र्ची पाणी जे चक्कर में। वुमेन प्रोटेक्शन सेल जी कोऑर्डिनेटर मारवी अहवान दावा करे थी त मुतासिर औरतुनि खे बिना पैसा ख़र्च करण जे संदनि मसइला हल कया वञनि था। प्रॉपर 100% अञा ताईं ॼाण नाहे आई, त अञा इन मूवमेंट खे जेकी अवेयरनेस जे हवाले सां ऐं मीडिया जी मदद सां अञा वधीक जेको मटीरियल ठाहे करे यूनिवर्सिटीज़ ताईं, इदारनि ताईं पुॼाइण जी ज़रूरत आहे। मारवी अहवान एतिराफ़ करे थी त सिंध जी अक्सर औरतुनि खे वुमेन प्रोटेक्शन सेल्स बाबति अञा ताईं आगाही नाहे मिली सघी। कंप्लेन रेशो अञा बि घटि आहे, हो इनकरेज नथियूं थियनि कंप्लेन करण जे लाइ। इहा शइ अञा बि इन्हनि मामलात खे ज़िंदा रखी वेठी आहे। वुमेन प्रोटेक्शन सेल्स जेतोणीकि मुतासिर औरतुनि खे तमामु घणी कानूनी मदद फ़राहम करे थो, पर अञा ताईं सिंध में अक्सर मुतासिर औरतूं ऐं ॿारड़ा हिन क़िस्म जे प्लेटफॉर्म्स ते अची मदद वठण लाइ तयारु न आहिनि। वकील हुनखे मुफ़्त में जेको आहे प्रोवाइड करण जी भी हिते सहूलियत असां वटि मौजूदु आहे। इंस्पेक्टर सदफ़ जी दावा आहे त थाणनि जे उबतड़ वुमेन प्रोटेक्शन सेल में मुतासिर औरतुनि खां पैसा वग़ैरह वठण बदिरां वेतर संदनि मदद कई वेंदी आहे। असां हिननि खां का बि के पैसा कोन वठंदा आहियूं, इहो बिल्कुलु ऑनेस्ट एरिया आहे। तव्हां कंप्लेनेंट्स खां बि पुछी सघो था, कंहिं बि जेके असां आहिनि माना हिते ॿाहिरि माण्हुनि खां जेके हिते आया हुजनि, त हिननि खे असां बल्कि सपोर्ट कंदा आहियूं। अगरि को अहिड़ो कंप्लेनेंट्स आहे, को नीडी आहे बिल्कुलु, त उन्हनि खे असां सपोर्ट कंदा आहियूं। हीउ प्लेटफॉर्म ॿाराड़ी जी मज़लूम औरतुनि जी पहुच खां अञा बि परे आहे। ज़रूरी आहे त वुमेन प्रोटेक्शन सेल्स जो नेटवर्क तालके सतह ताईं पहुचायो वञे, त जीअं ॿाराड़ी जी मज़लूम औरतुनि लाइ इंसाफ़ जी फ़राहमी आसान थी सघे। कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।